मोहसिन पाकिस्तान ऐं नाले वारो एटमी साइंसदान डॉक्टर अब्दुल कदीर ख़ान हमेशा लाइ विछड़ी वियो। डॉक्टर अब्दुल कदीर ख़ान फेफड़नि में तकलीफ़ सबबि इस्लामाबाद जी अस्पताल में दम धणी हवाले कयो। सदस्य जनाज़े निमाज़ इस्लामाबाद जे फैसल मस्जिद में अदा कई पई वञे। मुल्क में सोग क़ौमी झंडो झुकियल। एटमी साइंसदान डॉक्टर अब्दुल कदीर ख़ान के सरकारी एजाज़ सां मिट्टीअ मां हवाले कयो पियो वञे। सदर डॉक्टर आरिफ अलवी, वज़ीर आज़म इमरान ख़ान, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, मुखालिफ दुर्जगमान शहबाज शरीफ, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि तरफ़ां ॾुख जो इज़हार। डॉक्टर अब्दुल कदीर ख़ान जी तदफ़ीन वसियत तहत कई वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर ऐं हथियारबंद फ़ौज जा सरबराह जनाज़े निमाज़ में शिरकत कंदा। क़ौम डॉक्टर अब्दुल कदीर ख़ान जे ॾाॾाणे ते सोग में आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद। आज़ाद कश्मीर जे ॿिनि तकनि एले-3 मीरपुर ऐं एले-12 कोटली ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो सिलसिलो जारी। वोटिंग बिना कंहिं वक़फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। ॿिन्ही तकनि ते पीटीआई, नून लीग ऐं पीपी समेत ॿियनि पार्टियुनि जा उम्मीदवार मैदान ते लथल। बख्शापुर भरिसां कारे इल्ज़ाम हेठि औरत खे क़त्ल करे लाश गुम करण जो इंकशाफ। ॻोठ लश्कर खान सुहिरियाणी में औरत खे संदसि मुड़ुस क़त्ल करण खां पोइ लाश गुम करे छॾियो। शिकारपुर जी आरबीयूटी अस्पताल में ॿारड़ो फोत। वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। इंडस हाईवे ते धरणो, ट्रैफ़िक मुअतल। संदन चवणु आहे त ॿारड़े खे अस्पताल मुंतक़िल करण दौरान संदन मोटरसाइकिल चोरी थी वई। मोटरसाइकिल खे ॻोल्हण दौरान अफ़रा तफ़री में संदन ॿारड़े दम धणी हवाले कयो। कराची शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 3 ॼणनि जा लाश हथ। माड़ीपुर, कोरंगी ऐं इलियास कॉलोनी मां लाश मिलिया। मढ़ अस्पताल मुंतक़िल। फैज़गंज जे इलाइक़े अकरी चौदगी वेझो मुबैना तौर अगवा थियल कोटड़ी वासिण औरत बाज़ियाब। पुलिस जो चवणु आहे त बशीरा ज़ाल मोहम्मद सिद्दीक़ सोलंकी खे ज़ंजीरनि सां ॿधल हालत में बाज़ियाब करायो वियो आहे। कंबर में पुलिस ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। टायरनि खे बाहियूं। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बिना जवाब संदन घरनि ते चढ़ाई करे भञ-ड्राह कई आहे। मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे साणनि इंसाफ़ कयो वञे। खानपुर महर वेझो ॻोठ आलम टोबू वटां मसो वाह खे 60 फुट घारो। 1 एकड़ फ़सुल पाणी हेठि। वाह खे RD 91 वटां पाणी जो दॿाउ वधी वञण सबबि घारो पियो। इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधल। ऐं रते देरे ऐं भरपासे क़बाइली तकरारनि जे ख़ात्मे लाइ अवामी इतिहाद जी अमुन रैली। अॻवाननि जो चवणु आहे त क़बाइली तकरारनि सबबि रोज़ाने क़ीमती इंसानी जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। विछा विसारे अमुन क़ाइमु करण जी ज़रूरत आहे।